नाज़रीन, सिंध अंदरि सिंधु दरिया मां जेको कैनाल कढिया पिया वञनि, वफ़ाक़ ऐं पंजाब जे तरफ़ां ज़बरदस्ती कैनाल, चोलिस्तान कैनाल समेत 6 जेके ग़ैर क़ानूनी कैनाल कढिया पिया वञनि, उन ते सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। हाणे जेको सिंध जे माण्हुनि जो एहतिजाज जेको ईद खां वठी गुज़िरियल 6 महीननि खां वठी जेके एहतिजाज थिया, ईद रमज़ान शरीफ़ खां ईद जा 3 ॾींहं जेके सिंध जा माण्हू सरापा एहतिजाज बणियल रहिया, उन जो जेको आहे आस्ते आस्ते ऐवान खे, सिंध जे माण्हुनि जे एहतिजाज जेको आहे इस्लामाबाद जे ऐवाननि खे बि हाणे लोॾे छॾियो आहे। जॾहिं त पीपल्स पार्टीअ गुज़िरियल ॾींहुं जेको आहे मशल बरदार रैलियूं कढियूं आहिनि, जंहिंमें पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो जेको आहे ख़िताब कयो आहे। ख़िताब में हुन चयो आहे त सिंध सां तॾहिं ई वेदन थींदो आहे जॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हूंदी आहे। मर्कज़ में नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई त उन्हनि कालाबाग डैम जो जेको बुनियादु रखियो, उन्हनि ऐलान कयो, तॾहिं बि सिंध जा माण्हू सरापा एहतिजाज बणिया, सॼी सिंध में एहतिजाज हुआ ऐं नतीजे में इहो थियो जो सिंध जे माण्हुनि जे दॿाउ खां पोइ उहो कालाबाग डैम वारो जेको मनसूबो आहे, जेको कमु रोकियो वियो। हिकु दफ़ो वरी ॿीहर अॼु जॾहिं मर्कज़ में नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आहे त उहो सिंधूअ ते दाड़ो हणी सिंधूअ मां चोलिस्तान कैनाल समेत ग़ैर क़ानूनी कैनाल, यानी कि सिंध जो पाणी चोराइण जो जेको आहे हींअर जेकी मंज़ूरी थी आहे, उहा बि नवाज़ शरीफ़ जी हुकूमत जे दौर में थी आहे। इहो पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े जो ख़िताब गुज़िरियल ॾींहुं जेको थियो आहे। यकीनन सिंध जा माण्हू एहतिजाज कनि पिया, सिंध जे माण्हुनि जो ऐं निसार खोड़े वारो जेको ख़िताब आहे, उन खां पोइ सिंध जा माण्हू इहो सुवाल बि कनि था। ऐं ख़ुदि निसार खोड़ो जॾहिं मर्कज़ में नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आहे, शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म आहे, त उन में जेको आहे हुकूमत में जेको सहकारी आहे, जेको हुकूमत खे साथ ॾियो वेठा आहिनि, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। निसार खोड़े खे जेको आहे संदसि ख़िताब ऐं ख़िताब में ई पंहिंजो जवाबु मिलियल आहे त जॾहिं नवाज़ शरीफ़ कालाबाग डैम जो ऐलान कयो त तॾहिं हुनजी ताक़तवर हुकूमत हुई। हींअर जॾहिं उन्हनि चोलिस्तान कैनाल समेत जेके सिंधु दरिया जो पाणी चोरी करण जी कोशिशि कई आहे, 6 कैनाल कढिया पिया वञनि, त हींअर जेको आहे शहबाज शरीफ़ जी एॾी मज़बूत गवर्नमेंट न आहे। पीपल्स पार्टी उनखे ताक़तवर बणायो आहे त निसार खोड़े जो ख़िताब ऐं पीपल्स पार्टी जो एहतिजाज यकीनन आउं सम्झां थो त निसार खोड़ो ऐं संदसि पीपल्स पार्टी मर्कज़ में नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ जी गवर्नमेंट जेकी आहे, उनखे जेको आहे चिता ॾियनि या उनखां धार थी वञनि, त नतीजे में सिंधु दरिया मां जेको ग़ैर क़ानूनी कैनाल कढनि पिया त उहो फ़ैसिलो वापसि वठी सघनि था। पर पीपल्स पार्टी हिन महिल ताईं अञा को अहिड़ो फ़ैसिलो करे न आहे सघी। जॾहिं त 4 अप्रैल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी ते जलसो आहे जेको लाणकाणे में मुनक़िद थी रहियो आहे। सुभाणे जॾहिं जलसो थींदो, बिलावल भुट्टो पीपी जो चेयरमैन ख़िताब कंदो ऐं मरकज़ी क़यादत ख़िताब कंदी। ऐं जेको अंदाज़ो आहे, जेको तजिया निगारनि जो इहो चवणु आहे त पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि जेको ज़बरदस्त माण्हुनि जो जेको कैनाल जे ख़िलाफ़ु एहतिजाज थियो आहे, इम्कान जेको ज़ाहिर कयो पियो वञे त बिलावल भुट्टो जेको आहे वफ़ाक़ सरकार खे इहो टफ टाइम ॾींदो या उन्हनि खे इहो चिताव ॾींदो त चोलिस्तान कैनाल समेत जेके ग़ैर क़ानूनी कैनाल सिंधु मां कढिया पिया वञनि या सिंध जो पाणी जेको चोरायो पियो वञे, उन ते वफ़ाक़ पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे, इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। बहरहाल इहो त 4 अप्रैल ते ई ख़बर पवंदी त पीपल्स पार्टी जेको मर्कज़ ऐं सिंध में पंहिंजो जेको बिलावल भुट्टो कहिड़ो जेको आहे पैगाम ॾिए थो ऐं कहिड़ी उनजी हिकमत अमली हूंदी। पर तजिया निगारनि जो इहो चवणु आहे त वफ़ाक़ खे जेको आहे शहबाज शरीफ़ जी गवर्नमेंट ऐं शहबाज शरीफ़ खे यकीनन इहो जेको चिताव ॾींदो, छो त सिंध जे अंदरि सिंध जा माण्हू, सिंध जो हारी नारी, हीअ जिदोजहद ही तमामु वॾी आहे। ऐं जेको अवामी दॿाउ आहे जेको उहो पीपल्स पार्टीअ लॻे ईअं थो त हूअ जेको आहे वफ़ाक़ खे को पीपल्स पार्टी सुभाणे क्लियर मैसेज ॾींदी। हिकु तरफ़ सिंधु दरिया में कैनाल वारो इशू जेको आहे, सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। अॼु गंबट में GDA तरफ़ां क़ौम परस्त अॻुवाणनि जे तरफ़ां हिकिड़ो वॾो एहतिजाजी जलसो रखियल आहे ऐं जलसे जी शुरूआति थी चुकी आहे। उन सां गॾोगॾु हींअर जेको आहे यूसुफ रज़ा गीलानी जेको बयानु ॾिनो हो ईद जे ॾींहुं, त जेको आहे पीपल्स पार्टी खे के चोलिस्तान कैनाल समेत ॿियनि कैनालनि ते एतिराज़ न आहे, उन्हनि जा ख़दशा आहिनि। उन जे बयान खां पोइ मौला बख़्श चांडियो, उनजो बयानु बि साम्हूं आयो आहे त यूसुफ रज़ा गीलानी वारी पीपल्स पार्टी अहिड़ो बयानु नथी ॾेई सघे। निसार खोड़ो जेको पीपीअ जो सदर, उहा पीपी सिंध ते कंहिं बि सूरत में सिंधूअ जो पाणी चोरी करण या चोलिस्तान कैनाल समेत जेको ग़ैर क़ानूनी कैनाल कढनि पिया, उनजी हिमायत न कंदी। सॼी सिंध में पीपल्स पार्टी एहतिजाज करे पई। इहो अॻूणे सेनेटर मौला बख़्श चांडे जो हींअर जेको बयानु आयो साम्हूं, उनजो चवणु आहे। उनखां अलावा
जेको पंजाब में पीपी जो अॻुवाण आहे मंज़ूर, उनजो बि हींअर ताज़ो ताज़ो बयानु आयो त उनजो इहो चवणु आहे त हीउ जेको पाणी जेको त चोलिस्तान में जेके ज़मीनियूं आबाद कंदा, इहो पाणी सिंधूअ जो आहे, सिंध जो पाणी आहे। इनखे इहो जेको मनसूबो आहे, इहो मनसूबो सुठो अमल न आहे। असां मस हिकिड़नि मसइलनि मां निकिरूं था त वरी ॿियो मसइलो जेको आहे अवामी मसइलो जेको अॻिचे में विधो वञे थो, त इहो मंज़ूर जो बयानु आहे। उन सां गॾोगॾु वरी जेको सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल आहे, जेको नवीद कमर MNA टंडे मोहम्मद ख़ान मां पीपल्स पार्टी जो चूंडियल आहे, उनजो जेको बयानु हिकिड़ो साम्हूं आहे, जॾहिं उनखां पुछियो वियो त सिंध जूं ज़मीनूं जेको कारपोरेट फार्मिंग जे लाइ ॾिनियूं पियूं वञनि, उन ते जेको अव्हां जो छा चवणु आहे। उन ते नवीद कमर जेको आहे पंहिंजो बयानु ॾियण बजाए उहो जज़्बात में अची वियो ऐं हुन जेको आहे उन सवाल कंदड़ सहाफ़ीअ जो लोगो उछले छॾियो। माना त हीअ सूरत हाल जेकी वञे पई ऐं जेकी थिए पई, हिकु तरफ़ पीपल्स पार्टी जो यूसुफ रज़ा गिलानी बयानु ॾिए थो, सेनेट जो चेयरमैन आहे, ॿिए तरफ़ MNA नवीद कमर जो जेको ही सहाफ़ीअ सां रवैयो उन में सोशल मीडिया ते तमामु वॾो वायरल थियल आहे। त माण्हू चवनि पिया सिंध अंदरि जेके एहतिजाज थिया आहिनि उन में ही जेके अॻुवान आहिनि उहो बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि। बहरहाल सिंध जे माण्हुनि जो एहतिजाज जारी आहे। सिंधु दरिया ते जेके गैरकानूनी कैनाल कढिया पिया वञनि उन जे ख़िलाफ़ सिंध जेको आहे हींअर नए दग सां, नई जिदोजहद सां मैदान ते लथल आहे। सिंध जे माण्हुनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंधु दरिया में गैरकानूनी जेके कैनाल कढो था उहे जेके आहिनि फ़ैसिलो वापसि वरितो वञे, छो त सिंधु दरिया में जेको हींअर मुल्क जे मथिएं इलाइक़नि में बि पाणीअ जी शदीद खोट पैदा थी वई आहे। ऐं हींअर जेके ताज़ो साम्हूं ॻाल्हियूं अचनि पियूं त पंजाब पाणी ज़ख़ीरो करे पियो ऐं सिंध खे जेको आहे पाणी 1991 जे ठाह ते न पियो मिले। हींअर जेको आहे ख़रीफ़ जो जेको ॻाटो जेको फ़सुलु पोखियल आहे उहो बि माना काराइतो न थींदो, उनखे उहो पाणी न मिलंदो, उहो फ़सुलु उपत उहा न ॾेई सघंदो। जॾहिं त सिंध जे अंदरि तक़रीबन 50 खां 60% पाणीअ जी शदीद खोट डिक्लेयर कई वई आहे। सिंध जे अंदरि टिन्ही बैराजनि में, गुडू बैराज, सखर बैराज ऐं कोटड़ी बैराज में जेको आहे पाणीअ जी शदीद किलत आहे। कोटड़ी खां हेठि जेको आहे लाड़ पट्टी सॼो जो खितो जेको उहो मुतासिर थी रहियो आहे। सिंध जा आबादगार परेशान आहिनि। सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि पीअण जे पाणीअ जे लाइ बि माण्हू परेशान आहिनि। हींअर जेको बरसातूं न आहिनि पियूं मथे त पाणी जेको खोट थी वई आहे, डैमनि में पाणी जी खोट थी वई, त सिंध जे अंदरि बि इहा पाणी जी सूरत हाल थी वई। जॾहिं इहे कैनाल ठाहिया विया त सिंध जे माण्हुनि जो इहो सुवालु आहे त सिंध पोइ कहिड़े हिकिड़े कर्ब, कहिड़े अज़ाब मां गुज़रंदी। हिकु तरफ़ सिंध जा माण्हू एहतिजाज कनि पिया, ॿी हिकिड़ी जेकी ख़बर ॾाढी जेकी साम्हूं आई आहे, गुज़िरियल ॾींहुं मुल्क जो सदर आसिफ अली ज़रदारी जी जेको नवाबशाह में ईद नमाज़ अदा कई, उनखां पोइ उनजी संदसि तबियत जेकी ख़राब थी पई, जेके कराची इस्पताल मुंतक़िल कयो, उते जेके साम्हूं ख़बरियूं आयूं आहिनि त हुनखे जेको आहे कोरोना वायरस थियो आहे। असीं संदसि सिहतयाबीअ लाइ दुआ कयूं। आसिफ अली ज़रदारी खे कोरोना वायरस थी आहे त जेको हामिद मीर समेत खोड़ सारा तज़ियेनिगार सहाफ़ी बि हिन ॻाल्हि खे ॾिसनि पिया त ओचितो ई कोरोना वायरस ज़ाहिर थी आहे। आम माण्हुनि परेशानी में माण्हू मुब्तला थी विया आहिनि त मुल्क जो सदर जेको आहे कोरोना वायरस में आहे त हुकूमत कहिड़ा उपाउ वरिता आहिनि। हींअर जेको संदसि डॉक्टर जेके टीमूं आहिनि उहे ॿुधाइनि पियूं त आसिफ अली ज़रदारी खे जेको डॉक्टरनि सां मशवरो ॾिनो आहे त हू आराम करे, हू कंहिंसां हुनजी मुलाक़ात जेकी आहे आम माण्हुनि सां, जेकी उहे पंहिंजे मिनिस्टरनि सां, जेका कैबिनेट सां मुलाक़ात करे, उहो बि पाबंदी हुननि खे आराम जो मशवरो ॾिनो वियो। असीं संदसि सिहतयाबीअ लाइ दुआ घुरियूं। सिंध जे अंदरि हीउ जेको एहतिजाज, सिंध जे अंदरि जेकी नई हलचल उहा तव्हांजे साम्हूं आहे त सिंध जा माण्हू सरापा एहतिजाज बणियल आहे त कंहिं बि सूरत में सिंध जो माण्हू कैनाल जेके सिंधू मां पाणी चोरी कयो पियो वञे, कैनाल ठाहिया पिया वञनि, उनजी हिमायत न कंदो। सिंध सरापा एहतिजाज बणियल रहंदी। असां वरी कंहिं नए मौज़ूअ सां तव्हां सां गॾु थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।